न दे तू इस्पतालुन खे माल बुध जय करामती ही कमाल तुहिंजे रंधिणे में तुहिंजी इस्पताल तुहिंजे रंधिणे में तुहिंजी इस्पताल। ये छा आहे सॼो घर ईअं बिखरियो पियो आहे चयो मां खणी वञण लाइ ॿुधे ई कोन थी घणा दफ़ा मां चवांसि भला मूंखे पियो वञिणो आहे पंहिंजे नौकिरीअ ते। वनिता जी वनिता तोखे चयमि मलाई वारे भरनीअ में ॾुध फुटी विझी रख सुभाणे सचो घी ठाहिणो आहे विधाए की न। अल्लाह दीदी मां तो भुलिजी वियसि छा कयां मां बि एतिरा घर जा कम आहिनि ही नंढा नंढा कम किथां यादि ईंदा मूंखे। तव्हां त आहियो नौकिरी वारा मां त सॼो ॾींहुं घर में कम ई वेठी कयां न। वनिता खिली खिली करे त पंहिंजे मन जी ॻाल्हि ॿुधाए छॾी यानी कि तूं पाण खे घर वारी ऐं मूंखे ॿाहिरि वारी यानी नौकिरीअ वारी है न। न ईअं न आहे मुंहिंजे तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे खिल ते त सभु मोहित आहिनि तॾहिं त मुंहिंजो देवर हिन ते खिल ते मोहित थी वियो। तव्हां कहावत न ॿुधी आहे जो हंसे उसके घर बसे। अच्छा पर घर बसने के बाद कितने हंसे। छॾो न दीदी तव्हांखे ख़बर आहे असांखे स्टॉक 2-3 ॾींहंनि जो घी जो पियो आहे पर मां त घी खाईंदी न आहियां मुंहिंजे फिगर जे लाइ मां त खाईंदी न आहियां। पर वनिता घणो सचो घी खाइण बि नुक़सानकार अथव। घणे सचे घी सां मोटापो तो अचे ई थो पर थोरे खाइण में काई ॻाल्हि कोन्हे का उन मां नुक़सान कोन्हे को। ऐं जेकॾहिं बदन में सोज हुजे त गरम घीअ में हैड विझी करे लॻाइण सां सोज घटि थी वेंदी। दीदी मुंहिंजी मम्मी खे कल्ह ॾाढी हिचकी हुई घीअ मां कोई इलाज आहे छा हुन जे लाइ। हा बिल्कुलु आहे न। जेकॾहिं कंहिंखे लगातार हिचकी अचे थी त गरम करे थोरे घीअ में माखी विझी करे चटण सां हिचकी बंदि थी वञे। दीदी मां त घीअ खां परे थी भॼां पर ॿारनि जे लाइ कोई फ़ाइदा आहे छा घी खाइण सां। हा बिल्कुलु आहिनि। ॿारनि खे बि सचे घीअ मां घणा ई फ़ाइदा आहिनि। छा आयो यानी कि सचे घी खाइण सां ॿारनि जी याददाश्त शक्ति ॾाढी तेज़ थी थिए। अच्छा जी ईअं थींदो आहे छा। बिल्कुलु थींदो आहे न। हा ऐं ॿियो ॿुधायो न कुझु। अरे बसि वनिता बाक़ी पोइ ॿुधाईंदीसीं मूंखे तमामु जल्दी ॿाहिरि वञिणो आहे। रंधिणे जूं रानियूं ॾिठव सचे घीअ मां फ़ाइदा। तव्हां बि घर में घी ठाहियो खाओ ऐं फ़ाइदा वठो ऐं ॾिसंदा रहो सिंधु दर्शन ते असांजो प्रोग्राम तुंहिंजे रंधिणे में तुंहिंजी अस्पताल। हा त ॾिठो न ध्यान सां हिन भेरे जो सवाल पुछण खां पहिरियों ॿुधाइण था चाहियूं त जिन हिन प्रोग्राम खे कंहिं वजह सां मिस कयो हुजे उहे साॻियो प्रोग्राम असांजे फेसबुक ID या मोकिलियल ईमेल में हेठि ॾिनल लिंक ते क्लिक करे ॾिसी सघनि था। त हिन भेरे जो सवाल आहे त घीअ में छा मिलाए चटण सां हिचकियूं बंदि थींदियूं आहिनि। ऑप्शन आहे A ॾही, ऑप्शन B खीर, ऑप्शन C माखी। बाक़ी टीवी ते ॾिसण वारा व्यूअर्स खणनि पंहिंजो मोबाइल या वरी कंप्यूटर ऐं कनि SMS या ईमेल साम्हूं ॾेखारियल असांजे मोबाइल नंबर्स ते या ईमेल IDs ते। हाणे मूंखे ॾियो इजाज़त। जय झूलेलाल। ओवर टू सिंधु दर्शन टीम। असांजी संस्कृति जे सागर में मां त नंढी डुबकी लॻाए वरिती। उम्मीद आहे त तव्हां बि नंढी डुबकी ज़रूरु लॻाई हूंदी। अञा बि डुबकियूं लॻाईंदासीं ईंदड़ हफ़्तनि में। तेसि ताईं मूंखे यानी कृतिका पंजाबी खे ॾियो इजाज़त। जय झूलेलाल। कोई मारू न जो कोई जाने बजो डस डसे डसे कोई सांग्यू न जो कोई मारू न जो कोई जाने बजो डस डसे डसे कहड़े दे समय दिल बर बसे बसे कहड़े दे समय दिल बर बसे बसे कोई सा
डसे। जेको जिंदड़ी जो आधार थियो सो त विछड़ी मुखा धार थियो। जेको जिंदड़ी जो आधार थियो सो त विछड़ी मुखा धार थियो। छा साल पुनः लखे पसे पसे।